नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट भरसान गबलो थाने जी हद यूसई गबलो में मौजूद क़दीमी सूफी हलण फक़ीर जी दरगाह में सरकारी ज़मीन 10 एकड़ खां वधीक एराज़ी ते मौजूद कब्रिस्तान ते कब्ज़े करण जी कोशिश कई पई वञे। बाअसर कब्ज़ो कंदड़ दरगाह ऐं कब्रिस्तान खे बि पटण जी ऐं गादी नशीन लतीफ़ ॾिनो फक़ीर खे लॾाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। गादी नशीन लतीफ़ ॾिनो जो चवणु आहे त 1980 खां वठी ही कब्रिस्तान आहिनि ऐं हाणे बाअसर वॾेरा असांखे रोज़ लॾाइण जो चवनि था। असां ते कूड़ा केस करे असांखे फासण जी कोशिश करनि था। असां ते NCB गबलो थाणे ते दाख़िल कराई अथसि। हिननि जो वधीक चवणु हो त DC कश्मीर मनवर अली मिठाणी खे अपील करियूं था त खुदारा फिलफोर नोटिस वठी इंसाफ फराहम कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।